हाय गाइस, कीअं आहियो तव्हां सभई? आई होप तव्हां ठीकु आहियो। धनतेरस जो तव्हांखे खोड़ वाधायूं। मूंखे हाणे धनतेरस जे पूजा ते वञिणो आहे त मां चयो ईज़ी फटाफट जेको मां नॉर्मल मेकअप कंदमि फाउंडेशन बिना, उहो मां सोचियो तव्हां लाइ रिकॉर्ड करे पोस्ट कयां। एंड मूंखे हिते जाम हाइपर पिगमेंटेशन मार्क्स आहिनि, तव्हांखे ऑलरेडी ख़बर आहे। एंड मां हिन ॾियारीअ ते सोचां थी वेल एटलीस्ट अॼु त पक्का कि मां फुल फेस पंहिंजो कवर न कंदमि। मूंखे हिकु टोन मुंहिंजी स्किन हुजण जो ॾाढो ईअं दिलि थींदी आहे, बट उहो जॾहिं थींदो अॼु मां फुल फेस जीअं फाउंडेशन कंदी आहियां उहो न कंदमि। ॾाढो सिंपल ईज़ी वेरी ग्लोई मेकअप कंदमि। ग्लोई माना ईअं अंदरां वेठी चिमका, ईअं जाम मॉइस्चराइज़र हयो आहे टाइप मेकअप। त अचो मेकअप कयूं। मां फेस ऑलरेडी हाणे सनानु त निकिती आहे। मां फेस ऑलरेडी मॉइस्चराइज़ कयो। पहिरियों हाइलुरोनिक एसिड सीरम हयो, उनखां पोइ ऑर्डिनरी जो नेचुरल NMF मॉइस्चराइज़र अञा ॾींहं जो टाइम आहे। एंड मूंखे पूजा ते वञिणो आहे, जाम पसीना ईंदा आहिनि सॼी देरि। त मां सनस्क्रीन हणण वारी आहियां। हरण वारी तव्हां यार सेंटेंस चई ॾिसिजो प्लीज़। मां सनस्क्रीन हणण वारी आहियां। ओ गॉड। पीटर थॉमस रॉथ जी तव्हां इहा सनस्क्रीन मुंहिंजे लग्जरी स्किन केयर हॉल में ॾिठी हूंदी। मां एतिरी सनस्क्रीन खई आहे। एंड हिनखे कलर आहे सनस्क्रीन खे, मां मथे थी ॾिसां छाकाणि त तव्हांखे ख़बर अथव मुंहिंजे कैमरा जो छा चइबो आहे हुनखे, व्यू फाइंडर हुते आहे। इहा सनस्क्रीन सफ़ा मुंहिंजी स्किन में हली वेंदी आहे। एंड मूंखे इहा ॾाढी वणी आहे। मां हाइलुरोनिक एसिड ते बि वीडियो ठाहिण वारी आहियां, छो उहा ज़रूरी आहे, छो असां सभिनी खे हणणु खपे एंड किथां मिलंदव। त इहा हुई मुंहिंजी पीटर थॉमस रॉथ जी सनस्क्रीन। तव्हांखे ॾिसण थो अचे कीअं मुंहिंजी स्किन में सफ़ा चुइजी वई हिकदमि। मूंखे ॾाढी वणंदी आहे, कुझु वाइट कास्ट न आहे एंड मुंहिंजी स्किन में कुझु इरिटेशन न थींदो आहे, काई प्रॉब्लम न थींदी आहे। हाणे छाकाणि त मूंखे पंहिंजो फेस ॾाढो ईअं नेचुरल लुकिंग खपे, कुझु बि वधीक फाउंडेशन न। मां हे हणण वारी आहियां लॉरा गेलर जो टिंटेड मेकअप प्राइमर शैम्पेन कलर में। इन में सफ़ा सनी गोल्ड जरी विधल आहे, त इहो मां एज़ अ प्राइमर यूज़ कंदमि। इहो विदाउट मेकअप बि यूज़ करे सघिबो आहे। मूंखे इहो 15 ml नंढी साइज़ मिलियो, जंहिंमहिल मां लॉरा गेलर जो सॼो गोल्डन कलर जो सेट वरितो। मां तव्हांखे ॾेखारींदीमांव। त हे प्राइमर मां हिते हथ ते आयो आहे। अगरि तव्हां ॾिसी था सघो त हिकदमि सफ़ा लाइट गोल्डन शिमर आहे। हिन हथ जे कंपैरिजन में ॾिसो कीअं हे लॻे थो हथ, यू नो हिकदमि मस्तु शाइनी। इहो मां स्पेशल ओकेशन्स लाइ रखंदी आहियां, छाकाणि त ख़तमु थी वेंदो त पोइ किथां वठंदमि। मिली वेंदो, ॻोल्हणो पवंदो। सनस्क्रीन जे मथां मस्तु वेठो, कुझु बि ईअं स्टिकी नथो लॻे, चिप नथो लॻे। हाणे मां हे कंसीलर यूज़ कंदमि। हे लॉरा मर्सियर जो फ्लॉलेस फ्यूजन कंसीलर आहे। मूंखे ॾाढो वणंदो आहे। तव्हां एक्चुअली मुंहिंजे मां लंडन में उन ब्लॉग में ॾिठो हूंदो, उन महिल मां ट्राई कयो हुयो। Firstly, I'm on Oxford Street outside John Lewis. I'm trying on the Laura Mercier Flawless Fusion Under Eye Concealer. Before I buy anything, I usually do that. I try it on, leave it on till the end of the day, see how it lasts, and then if I'm happy with it, I go and purchase it. I'm going to show you actually. I'm going to show you how my concealer looks right now. To be honest, I'm pretty happy with the coverage. I'm looking for something, you know, like daily wear, so I think it looks quite good. I'll see how it looks at the end of the day after a few hours. मुझे शेड आहे 4N। इहो कंसीलर एक्चुअली मूंखे ख़बर पई, इन कंसीलर जे बारे में मूंखे ख़बर पई। मां हिकिड़ो वीडियो पई ॾिसां जंहिंमें किम कार्दाशियन जो मेकअप आर्टिस्ट मारियो ॿुधाए पियो, त उन ॿुधाई कि इन कंसीलर सां हो इहो कंसीलर हो यूज़ कंदो आहे किम ते। एंड इहो कंसीलर हिते लाइन्स में सेटल न थींदो आहे। मूंखे अखियुनि जे हेठां ई सन्हियूं लाइन्स आहिनि, त उन में सेटल न थींदो आहे, ईअं हुन चयो हुई। एंड मूंखे इहो ॾाढो वणंदो आहे, लॻंदो ई न भई कुझु लॻायो आहे। हिकदमि लाइट वेट कंसीलर आहे, यू नो। जीअं की तव्हां ॾिसो था, मां पंहिंजी शिकिल ते पेंटिंग थी कयां ऐं इहो जस्ट हिकु दफ़ो जेको कढियो हा,
उन में ई सॼो हयो। हाणे हिनखे मां पंहिंजे रिंग फिंगर सां ब्लेंड कंदमि। तव्हांखे हिकु ॿ सुठा कंसीलर्स हुजण ई खपनि लाइफ में, ॾाढो इम्पोर्टेंट आहे। कहिड़ी बि एज जा हुजूं असां, कंसीलर खपे ई खपे, उहो बि सुठो वारो जेको तव्हांजे स्किन सां कमु करे। मुंहिंजी स्किन ऑयली कॉम्बिनेशन स्किन आहे एंड जाम एक्ने हूंदा हुया, दाणा ईंदा हुया। हाणे मुंहिंजी दवाऊं चालू आहिनि हुन लाइ। त ड्राई स्किन लाइ कंसीलर अलॻि हूंदो, ऑयली लाइ अलॻि हूंदो। जेकी तव्हांजी स्किन टाइप हुजे हुन लाइ वठो। हिकदमि प्रेम प्यार सां ख़ाली टच करे स्किन में तव्हां ॾिसी था सघो मेल्ट थो थी वञे मुंहिंजे। जेको असांजे फेस जो सेंटर आहे न, उहो मस्तु लॻणु खपे, ब्राइट लॻणु खपे। एक्चुअली मूंखे इन खां हिकिड़ो शेड लाइटर बि वठणु खपंदो, चवण मूंखे पंहिंजो अंडर आइज़ ईअं ब्राइट वणंदियूं आहिनि मस्तु। बट हाणे मां हली आयमि लंडन मां, त शेड मैच कराइण बिना मां काई बि शइ वठंदी न आहियां। एंड पहिरियों टेस्टर वठंदी आहियां, ट्राई करे ॾिसंदी आहियां। हिकु ॿ ॾींहुं वेंदी आहियां दुकान में कि भई स्किन में कुझु एलर्जी थिए थी छा, काई तकलीफ़ थिए थी छा हुन प्रोडक्ट सां। ईअं तकिड़ो न वठंदी आहियां कोई बि प्रोडक्ट। त हा, हे आहे मुंहिंजो कंसीलर, सॼो ब्लेंड थी वियो मस्तु हिकदमि फेस में। मां हिते नेचुरल लाइट में ई वेठी आहियां, त तव्हांखे ॾिसण थो अचे लाइटिंग जेकी बि आहे कैमरा में कीअं थो लॻे। रियल लाइफ में मूंखे ॾाढो वणे थो। हाणे मां आईब्राउज़ कंदमि, थोड़ो मथी लाइन ते कलर भरींदमि, मस्कारा हणंदमि एंड लिपस्टिक, दैट्स इट। आईब्राउज़ लाइ मां हे ॿ पेंसिल्स यूज़ कंदमि। हीअ स्लीक जी आईब्राउ स्टाइलिस्ट एंड हीअ इहो डार्क कलर आहे। इहा मां लंडन मां वरिती हुई £1 में। मां नालो लिखंदीमांव तव्हां लाइ स्क्रीन ते। हे जेको स्लीक जे पेंसिल ते ब्रश आहे न, स्पूली, इहो मूंखे जाम वणंदो आहे आईब्राउज़ लाइ। मूंखे मुंहिंजी कारी कलर जी पेंसिल नथी मिले, त मां हीअ स्टीला जी स्मच काजल आईलाइनर थी यूज़ कयां। इहो सैफायर कलर आहे, डार्क ब्लू, एंड मूंखे इहा जाम वणंदी आहे। हिकदमि जेल वांगुरु आहे, ब्यूटिफुल। मां मस्कारा वारे वीडियो में बि इहा ई हई, ब्यूटिफुल कंसिस्टेंसी। मां विसरी वियमि पंहिंजे अंडर आइज़ खे पाउडर सां सेट करणु। मां लॉरा मर्सियर जो यूज़ थी कयां। मुंहिंजो फेवरेट सेटिंग पाउडर लॉरा मर्सियर जो ट्रांसलूसेंट। मां बॉम्बे में आहियां ऐं हिते जाम गर्मी आहे, त मां पाउडर सां सेट थी कयां। बट हिकदमि थोड़ो वधीक न खणिजो पाउडर। एंड लूज़ पाउडर जो इहा ई ख़ासियत आहे कि तव्हांजे हथ में आहे, तव्हां केतिरो था खणो। मुंहिंजो जेको टी ज़ोन आहे हे वारो, इहो जाम ऑयली थी वेंदो आहे, त मां हिनखे पाउडर सां सेट थी कयांसि। एक्चुअली मां सॼे फेस खे कंदी आहियां। हाणे छाकाणि त हे दिवाली स्पेशल लुक आहे, मुंहिंजा सभु वॻनि में लॻभॻि थोड़ो गोल्ड जरी जो कमु आहे। जेके बि ॿ टे वॻा मां पाइण वारी आहियां ॾियारीअ ते, ॿर ते, चंड ते, त मूंखे ॾाढो ईज़ी सिंपल लुक करणो हुयो तव्हां लाइ हिन वीडियो लाइ। बट ऑल्सो जंहिंमहिल तव्हां फाउंडेशन वग़ैरह कयो था, अगरि सुठी डार्क लिपस्टिक था हणो, त आईज़ हिकदमि लाइट रखी था सघो। त मां हे थी यूज़ कयां कार्ल लागरफेल्ड जो। इहो लिमिटेड एडिशन आईलाइनर हुयो। हिन साइड मेटालिक कलर आहे, हिन साइड गोल्ड कलर आहे। मूंखे मेटालिक कलर जाम वणंदो आहे। मुंहिंजो अगरि तव्हां सिंधी फिल्म फेस्टिवल ते वीडियो ॾिठो आहे साहित्य अकेडमी जो, उन ते मां इहो कयो हुयो, ईअं अख ते हणी करे पोइ मां फिंगर सां सॼे अख ते ब्लेंड करे छॾियो हुयो एंड इट लुक ब्यूटिफुल, जाम मस्तु पियो लॻे। मां एक्चुअली जंहिं महिल वीडियो एडिट पई कयां, उन महिल फुटेज ॾिठी, मां चयो ओ वाओ, इहो त ॾाढो मस्तु लॻे। गोल्ड आईलाइनर बि था करे सघो, बट हे ईअं थो लॻे। हिते थोड़ो इनर कॉर्नर वटि बि मां कंदी आहियां, अख वटि, जीअं हिते बि थोड़ो ईअं ब्राइट लॻे। हिते असां ब्राउन कलर जो आई शेडो हणी करे थोड़ो प्रॉपर करे था सघूं, बट मां ईअं छॾण वारी आहियां बिकॉज़ आई रियली लाइक इट। ईअं हिकदमि सिंपल नेचुरल ब्यूटिफुल गोल्डन कलर, यू नो, शिमरी, ईअं झगमग ग्लिटर न, बट वेरी सटल ब्यूटिफुल गोल्डन कलर। थी वियो आई मेकअप। हाणे मूंखे खाली मस्कारा हणणो आहे। कि मां यूज़ थी कयां स्लीक जो ब्लैक यूटोपिया। थोड़ो सो मुंहिंजो फेवरेट ब्लश नार्स ऑर्गेज़म। हाणे थोड़ो हाइलाइटर।
लॉरा गेला जो जेको मां पहिरियों प्राइमर हयो उन सां ई मूंखे हीअ स्टिक एंड हे हाइलाइटर वरितो हिन जो नालो गिल्डेड हनी आहे। हे टई गोल्ड कलर जा आहिनि एंड मुंहिंजे स्किन टोन ते गोल्ड ॾाढो सुठो लॻंदो आहे, त हिन जो मां इहो थोरो हाइलाइटर हणंदमि। अॼु मूंखे ॾाढी लाइट पिंक ब्यूटीफुल कलर, लाइट पिंक नहीं ब्राइट पिंक बट नॉट लाइक अ फुल प्रॉपर लिप ते दिल आहे, त मां इहे मैट मी स्लीक जी हणण वारी आहियां। दैट्स सो फैच उन कलर में, बट मां हिनखे प्रॉपरली न हणंदमि, मां हिनखे आंगुर सां हणंदमि ईअं खणी करे। मूंखे लिप ब्रश नथो मिले, उहो वाकई सभु अरेंज करणो पवंदो पंहिंजो सामान। छाकाणि त इहा लिक्विड लिपस्टिक आहे मैट, अगरि हिनखे प्रॉपरली ब्रश सां हणो त ॾाढो ईअं डार्क लॻंदो आहे, ऐं हे मां फिंगर सां ब्लेंड कयो। इन ते थोरो मां ख़ाली पाउडर हणी छॾींदमि, उहो ई लॉरा मर्सियर जो। थी वियो मुंहिंजो मेकअप। हाणे फाइनली मां थोरो, छाकाणि मूंखे ग्लोई शाइनी सभु ग्लोई खपे, हीअ फॉरेस्ट एसेंशियल्स जी फेशियल टॉनिक मिस्ट आहे, मूंखे इहा ॾाढी वणंदी आहे। इन में 5 गुलनि जो पाणी आहे एंड काई मां मेकअप फिक्सिंग स्प्रे न हणंदमि, छाकाणि मां वधीक कुझु फाउंडेशन वग़ैरह है ई न आहे, ख़ाली कंसीलर ऐं पाउडर आहे। त हा, हे वापसि जीअं मुंहिंजो फेस अञा शाइन करे उन लाइ। मां इहा हणणु चालू कंदी आहियां, बंदि न करे सघंदी आहियां, छाकाणि मूंखे हिन जी ख़ुशबू एंड स्प्रे ॾाढी वणंदी आहे। थी वियो मुंहिंजो मेकअप। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। ईज़ी सिंपल ॾियारीअ लाइ ग्लिटर शाइन जेको थींदो आहे न, चिमकणी, त उहा कोई बि एज में माण्हू हणी सघंदो आहे। तव्हां ईअं न सोचिजो कि मां एॾी नंढी आहियां, एॾी वॾी आहियां त कीअं हणां, उनखे कीअं था मिक्स करे था हणो, उनजे मथां मदारा, केतिरो शाइन तव्हांखे खपे उनजे मथां मदारा। मूंखे अॼु एतिरे थोरे शाइन ते दिली। ॾियारीअ ॾींहुं 27 तारीख़ दीपक वाटवाणी सर जी फिल्म जो प्रीमियर आहे, त मां उन ते वञण वारी आहियां। उन ॾींहुं मां फुल फेस मेकअप कंदमि। वरी पोइ नानीअ जे घर ॿर जी रोटी आहे, त उन लाइ बि मां सोचां थी सुठो मेकअप कयां, बट गोल्ड सां ई मां खेॾंदमि अलॻि अलॻि तरीक़े सां। मुंहिंजे इंस्टाग्राम ते प्लीज़ मूंखे फॉलो कयो, द सिंधी कर। अगरि तव्हांखे मूंखे वधीक ॾिसणो आहे त मिलूं था असां ॿिए वीडियो में। तव्हांखे नंढी ॾियारी, वॾी ॾियारी, ॿर, चंड, धनतेरस सभिनीनि जो अरबे खरबे वाधायूं एंड आई होप तव्हांखे जेको खपे उहो मिले। हाय गाइस, मां चयो तव्हांखे मेकअप ॾेखारे छॾियां। हीअ नेचुरल लाइट आहे, नेचुरल लाइट में ईअं थो लॻे। आई रियली लाइक इट एंड हे मां आईफोन ते शूट कयां, पंहिंजे आईफोन 6 हो कैमरा ते हुयो वीडियो। त हा, मां चयो तव्हांखे अध मिंट में फटाफट ॾेखारियां कि नेचुरल लाइट में सेट थियण खां पोइ कीअं थो लॻे। ऐं हीअ लिपस्टिक बि मस्त सुकी वई आहे। आई रियली लाइक द मेकअप। अवल ख़ैर, मिलो था ॿिए वीडियो में। बाय, हैप्पी दिवाली।